हालापुराणा में सिविल सोसाइटी सिंध तरफ़ां ग़रीब मिस्किन ऐं बेपहुच माण्हुनि जूं इज्तिमाही शादियूं करायूं वयूं आहिनि। 16 मुस्लिम ऐं हिकु गैर मुस्लिम जी इज्तिमाही शादी जी तक़रीब मुनक़िद कई वई आहे। इन मौक़े ते सिविल सोसाइटी पारां 15 खां वधीक माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर बि तक़सीम कया विया। सैयद गुलफ़ाम शाह, मसूद मेहदी, राना ग़ुलाम नबी राजपूत, सरदार अयाज़, अब्दुल रशीद बेथो, अब्दुल रहीम मेमण, ग़ुलाम शबीर मेमण ऐं ॿियनि जी तक़रीब में शिरकत कई आहे। इन मौक़े ते 17 घोटनि खे गुलनि जी वर्खा सां तक़रीब में आंदो वियो ऐं हार पाराया विया। जोड़नि खे तक़रीबन 1 लख रुपयनि जो सामान बि ॾाज तौरु ॾिनो वियो आहे। सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि जो चवणु आहे त ग़रीब मिस्किन, ज़रूरतमंद, बेपहुच ऐं मुस्तहिक़ जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं करायूं वयूं आहिनि। सिविल सोसाइटी पंहिंजी मदद पाण ऐं कुझु ॿाहिरें मुल्कनि में रहंदड़ इंसानियत जी ख़िदमत कंदड़नि जी सहकार सां इज्तिमाही शादियूं करायूं वयूं आहिनि। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।